अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध, छापोटियूं 2020 ईस्वी। सुल्तान महमूद बकरी ऐं शाह तहमा सफ़ीअ जा लाॻापा। तर्जुमो ग़ुलाम अहमद लाखो। हीउ मकालो सैयद असामुद्दीन राशिदी साल 1972 ईस्वीअ में ईरान शनासनि जे ॿी बैन अल-अक़वामी कांग्रेस तहरान में पढ़ियो, जो ताज़ो इस्लामाबाद मां निकिरंदड़ रिसाले दानिश नंबर 9 बहार 1366 शमसी हिजरीअ में छपियो आहे। नज़रिया ज़रूरत तहत रिसाले जे अहलकारनि हिन मकाले जो उनवान तब्दील करे ईरानी दरबार ऐं सिंध जे दरबार जा 10वीं सदी हिजरीअ में तालुकात मौज़ूअ सां उनखे छापियो आहे। हिन मकाले जो सिंधी तर्जुमो मेहरान नंबर 1 साल 1988 ईस्वीअ वारे पर्चे में शाया थियो आहे। 10वीं सदी हिजरी कमरी में बुखारा खां दहलीअ ताईं क़दीम घराणा ख़तमु थिया ऐं ॿियनि ख़ानदाननि उन्हनि जी जाइ वालारी। क़दीम हुकूमतूं ख़तमु थियूं ऐं नयूं क़ुवतूं निसरी निर्वार थियूं। शेबानियुनि जो ख़ात्मो 906 हिजरी 1500 ईस्वी, सफ़वी सल्तनत जो क़याम 907 हिजरी 1502 ईस्वी, हराज तैमूरी ख़ानदान जे ज़ालुनि ऐं औलाद जी कसरत सबबि गुल थियणु 913 हिजरी 1506 ईस्वी, बाबर जो फरगाना खां भॼी काबिल ऐं कंधार ते क़ाबिज़ थियणु 928 हिजरी 1521 ईस्वी, शाह बेग जो कंधार में बाबर हथां शिकस्त खाइणु ऐं सिंध तरफ़ अची समन जी ख़ानदान खे ख़तमु करे नई हुकूमत ठाहिणु 927 हिजरी 1520 ईस्वी, शेर ख़ान सूरी हथां हुमायूं जी शिकस्त ऐं सिंध में पनाह न लहणु रजब 947 हिजरी 2 नवंबर 1540 ईस्वी, 9 रबिउल सानी 950 हिजरी 17 जुलाई 1543 ईस्वी ऐं शाह तहमासप जी दरबार में पहुची तख़्त ऐं ताज जो हिन बादशाह जे मदद सां वापसि वठणु। ही सभु वाक़िया 10वीं सदी हिजरीअ जे इब्तिदाई चौथाईअ में थी गुज़रिया। उन करे ईरान जूं क़दीम सियासी, मुल्की ऐं इल्मी हालतूं तोड़े हिंद पाक नंढे खंड जो नक्शो बि बदिलिजी वियो। उहो ई सबबु आहे जो पोइ नंढे खंड ते सदियुनि ताईं ईरान जी बरतरी जारी रही। हितां जे मुल्की माहौल ऐं इज्तिमाही सियासत खे जनब अमीरनि, आलमनि ऐं मुदबरनि तश्कील ॾिनो ऐं नई ज़िंदगी बख़्शी। उहे या त ईरानी या वरी तुरानी हुआ। सुल्तान महमूद बकरी ऐं संदसि ख़ानदान बि उन्हनि माण्हुनि में शामिलु आहे जन 10वीं सदीअ जी इब्तिदा खां वठी आख़िर ताईं हरात, काबिल ऐं कंधार तोड़े सरज़मीन सिंध ते मुहिमूं सरअंजाम ॾिनियूं। अमीर ज़ुन्नूरैन अरगुन ऐं शाह बेग जी वक़्तु सुल्तान महमूद जो पीउ मीर फाज़ुल कोकलताश काबिल, कंधार, बस्त ऐं ज़मीन दावर ते क़ाइमु रहियो। उन बाद ही उन मुल्क मां तड़िया विया ऐं अची सिंध ते क़ाबिज़ थिया। हिन ख़ानदान जे कुझु माण्हुनि ख़ासि करे वालिद जे मौत खां पोइ सुल्तान महमूद मुल्की मामलनि जे लाहन चाढ़नि में अणमिट निशान छॾिया। शाह हुसैन अरगून जी वफ़ात 962 हिजरी 1555 ईस्वीअ ते जॾहिं संदसि को वारिस न रहियो, सुल्तान महमूद उत्तर सिंध में सेवण खां सिबीअ ताईं पंहिंजी अलॻि सल्तनत जो बुनियादु रखियो। सुल्तान महमूद जा वॾा ख़वारिसकान जा हुआ, जेको असुल में तहसील जे जो हिकु ॻोठु हो। मीर मोहम्मद मासूम बकरी पंहिंजी तारीख़ सिंध में संदसि ख़ानदानी सिलसिलो हिन रीति लिखियो आहे। सुल्तान महमूद बिन मीर फाज़ुल बिन मीर आदिल बिन अहमद ख्वाजा। वधीक लिखे थो त अहमद ख्वाजा जो वास्तो 3 पीढ़ियुनि ज़रिए मलक महमूद नानदा मानी ॾींदड़ सां लॻे थो, जो इस्फ़हान में पहुच ऐं सखा जे करे मशहूरु हो। जंहिं वक़्तु अमीर तैमूर इस्फ़हान खे ताराज कयो 999 हिजरी 1387 ईस्वी, उन वक़्तु महमूद जो वॾो ॾाॾो अहमद ख्वाजा अमीर ज़ुन्नून अरगून जे पीउ अमीर हसन जे हथु चढ़ियो ऐं उन वक़्त खां शाह हुसैन अरगून पोटो अमीर ज़ुन्नून जी वफ़ात ताईं हिन ख़ानदान सां गॾु रहियो। अरगूननि सां गॾु तुर्खान बि सिंध में आया, जंहिंजो तादादु घणो हो।
जॾहिं त मीर फाज़िल कोकलताश जो ख़ानदान चंद माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। उन जे बावजूदि बि ॾिसण में अचे थो त तुर्खाननि जी दुश्मनी ऐं रकाबत हूंदे बि सुल्तान महमूद अधु सिंध ते मुसलत थी वियो। वटसि जानबाज़ ऐं वफ़ादार सिपाही हुआ, जंहिं करे पाण तुर्खाननि ते हावी रहियो। पाण मुश्किल कमनि खे सम्झण ऐं मसइलनि हल करण में वॾी महारत रखंदो हो। संदसि शख़्सियत निहायत दिलचस्प हुई। सिंध जी तारीख़ में जहिड़सि सियासी बसीरत जो मिसाल घटि मिले थो। पाण जंहिं वक़्तु हुकूमत जी वाॻ वरिताईं उहो दौरु ख़तरनि सां पुर हो। ठटे जे हाकिम मिर्ज़ा ईसा तुर्खान संदसि सख़्तु दुश्मन हो ऐं संदसि वजूद खे ख़तमु करण जे कढ हो। हिंदुस्तान में हुमायूं बादशाह शाह हुसैन जे मौत खां हिकु महीनो अॻु जमादिल अवल 962 हिजरी 10 अप्रैल 1555 ईस्वी लाहौर ते कब्ज़ो कयो हो। रबिल आख़िर 962 हिजरी 24 फरवरी 1555 ईस्वी में ऐं 3 महीना पोइ बशोबान 962 हिजरी 22 जून 1555 ईस्वी सरहद वटि सूर्यनि खे शिकस्त ॾेई ॿियो भेरो सरज़मीन हिंद ते मुग़लनि जो झंडो फड़कायो। हुमायूं बादशाह पिणु सुल्तान महमूद जो दुश्मन हो। जॾहिं हू शेरशाह सूरी हथां शिकस्त खाई सिंध पहुतो हो, 28 रमज़ान 947 हिजरी 24 फरवरी 1541 ईस्वी 7 रबिउल सानी 950 हिजरी 17 जुलाई 1543 ईस्वी, तॾहिं सुल्तान महमूद पंहिंजे वली नेमत शाह हुसैन अरगून जे हुक्म मूजिबि हर जाइ ते संदसि मज़ाहमत कई हुई ऐं खेसि किथे बि आराम करणु न ॾिनई। एतिरे ताईं जो मजबूर थी खेसि ईरान वञिणो पियो। मीर मासूम मूजिबि सुल्तान महमूद हथां जेका शिकस्त बादशाह हुमायूं खे आई ऐं संदसि बहितरीन अमीर कतब आया, उन करे हू सिंध छॾे ईरान तरफ़ पनाह वठण लाइ मजबूर थियो। इन में को बि शक न आहे त सुल्तान महमूद ख़ान पंहिंजे अबाणे वतन सां निस्बत बरक़रार रखी। शाह हुसैन जे दौर में 930 हिजरी 1524 ईस्वी 962 हिजरी 1555 ईस्वी, जॾहिं पाण अञा बखर जो नाइब हाकिम हो, ईरानियुनि ऐं ख़ासि करे दीनी बुज़ुर्गनि सां रस्तो पैदा करे ख़तो किताबत जो तबादलो जारी कयाई। जॾहिं अरगूननि ऐं तुर्खाननि ठटे में शाह हुसैन जी पुॼाणीअ धारे बग़ावत जो झंडो बुलंद कयो। मुहर्रम 962 हिजरी नवंबर 1554 ईस्वी, तॾहिं सुल्तान महमूद बखर मां फ़ौजी जथा साण करे पंहिंजे वली नेमत जी मदद लाइ ख़ुदि रवानो थियो। सैद जाफ़र मशहदी ॿी मंज़िल ते अची साणसि मिलियो ऐं रोज़ा रिज़विया जे नक़ीबनि पारां नकारनि जो हिकु जोड़ो पेश कयई। उनखे पंहिंजी हुकूमत लाइ सुठो सूण सम्झी वॾे एतिराम सां क़बूलु कयई। जंहिं वक़्तु सुल्तान महमूद ईरान सां लाॻापा पे वधाया, तॾहिं पाण हिन हक़ीक़त खां गाफ़िल न हो त जेसीं हुमायूं बादशाह जे दिलि में कदूरत बाक़ी हूंदी तेसीं पाण इत्मीनान सां हुकूमत न करे सघंदो। मिर्ज़ा शाह हुसैन जे वफ़ात वक़्तु इतफ़ाक़ सां तुर्क अमीरुल बहर सैद अली रईस बि मौजूदु हो, सो ईसा तुर्खान जी बजाए सुल्तान महमूद जे वेझो अची वियो। सुल्तान महमूद बि हिन लाॻापे मां फ़ाइदो वरितो ऐं जॾहिं अमीरुल बहर हिंदुस्तान जो इरादो कयो, तॾहिं खेसि सूरत हाल खां वाक़ुफ़ु करे सुलह जी दरख़्वास्त कयई। सुल्तान महमूद सां वक़्त यावरी कई। सैदी अली रईस खेसि बादशाही मोहर सां ख़ुशनूदीअ जो फरमान मोकिले ॾिनो। उन वक़्तु मौजूदु ख़तरो टरी वियो ऐं चंद महीननि खां पोइ हुमायूं बादशाह बि फ़ौत थी वियो। 10 रबिउल अवल 963 हिजरी 28 जनवरी 1556 ईस्वी, सुल्तान महमूद उन दौरान शाह तहमासब खे पंहिंजो मददगार ऐं दोस्त सम्झी चंद भेरा पंहिंजो सफ़ीर मोकिले बख़्शिश ऐं लक़ब हासिलु कयो। मीर मासूम जी तारीख़ सिंध में अचे थो त साल 965 हिजरी 1558-57 ईस्वी में शाह ईरान सुल्तान महमूद खे ख़ान लक़ब अता कयो। हिन लक़ब खे गोरगानी मुग़लिया मोरखनि सतही सम्झी अहमियत न ॾिनी ऐं हमेशह खेसि सुल्तान महमूद बखरी करे लिखियो अथनि। सिंध में ही लक़ब संदसि नाले जो हिसो बणिजी वियो ऐं सभिनी सिंधी तारीख़दाननि खेसि सुल्तान महमूद ख़ान बखरी तौरु यादि कयो आहे। हिन लक़ब सां गॾु खेसि अलम, नकारे, सरोपा ऐं ॿियनि तोहफ़नि सां नवाज़ियो वियो। हुमायूं जे वफ़ात सां ख़तमु थियल ख़तरो वरी मोटी आयो। संदसि जाइनशीन अकबर जवान बल्कि नौजवान हो। जॾहिं हुमायूं जे लाइ सुल्तान महमूद ख़ान तकलीफ़ पैदा कई, तॾहिं उमरकोट में अकबर ॼाओ। रजब 949 हिजरी 15 अक्टूबर 1542 ईस्वी,
हीउ ॿारु 6 महीननि जो हो त हुमायूं सिंध छॾी ईरान में पनाह वरिती। जेतोणीकि पीउ हिन वाक़िए खे विसारे छॾियो, लेकिन पुटु उनखे फरामोश न कयो हो। हू इंतिकाम वठण लाइ तयारु हो। उन्हनि ख़ासि माण्हुनि जी अक्सरियत अञा ज़िंदा हुई जन तकलीफ़ूं ॾिठियूं हुयूं ऐं उहे ॻाल्हियूं करे संदसि अकबर यादि खे ताज़ो कंदा हुआ। अकबर जो उस्ताद सिपह सालार ख़ान खाना बीरम ख़ान ऐं अकबर जी पुफी गुलबदन बेगम उन्हनि ॾींहंनि जा ॾुखोयल ज़िंदा हुआ। उन करे मुसीबत अचण जो ख़तरो हर वक़्तु मौजूदु हो। सुल्तान महमूद ख़ान उहे ख़तरा ॾिसी ॾाहप करे ख़ान खानान बीरम ख़ान जी हिकु अज़ीज़ तरदी बेगम जी धीउ गोहर ताज ख़ानम सां शादी करे वरिती। मीर मासूम लिखे थो, अजीब तरीक़ो रिथे शहर ऐं बाज़ार में हिकु दस्तूर सां कुबा तयारु करायऊं ऐं मुतअदिद मजलिसूं करे क़िस्मे क़िस्मे मज़ा वरिताऊं। ज़ाहिर आहे त को माण्हू 67 सालनि जी उमिरि में शादीअ जो अहिड़ो जशन नथो करे, खेसि न त मुबाशरत जी ज़रूरत हुजे थी ऐं न वरी नबवी सुनत जो तरीक़ो पूरो करणु मक़सदु हो। हिन वास्तेदारी पैदा करण जो हिकु ई सबबु हो त जीअं बीरम ख़ान तां नागवार ऐं अणवणंदड़ सूरत हाल खे दफ़ा कजे। अकबरी दरबार जो ही पुराणो मुलाज़िम जॾहिं अताब में आयो ऐं मनसब तां माज़ूल थियो ऐं काबतुल्ला जी ज़ियारत ते संभरियो, तॾहिं कुझु वक़्तु बखर में टिकणु घुरियाई थे। सुल्तान महमूद ख़ान मौक़े जी नज़ाकत ॾिसी मिटी माइटीअ जो वास्तो तर्क करे बबरलो जे 4 बाग़ खे वीरान कराए छॾियो त जीअं बीरम ख़ान उन सरसब्ज़ ऐं शादाब जाइ ते रही न पवे। हुमायूं बादशाह बि उन जाइ खे घणो पसंदि कयो। हीअ अमल संदसि हालत सम्झण जो हिकु वॾो दलील आहे। अकबर सां घणी वेझड़ाईअ खे सुल्तान महमूद ख़ान पसंदि न थे कयो, छो त उन रीति पंहिंजे हुकूमत वञण जो इम्कानु हुउसि। हिन खां परे थियण बि न थे चाहियईं, जंहिंमें पिणु हुकूमत वञण जो ख़तरो ॾिठाई थे। उन करे सियासी तरह शाह ईरान खां ख़ासि इनायतूं हासिल करण जी राह हमवार कयईं। महमूद खे ख़ान लक़ब अता थियण बैदि शाह तहमासप जो एलची हक़बर्दी बेग हीरनि जो हार, ताज, जड़ादार कमरबंद, क़ीमती सरोपा, छट, उतागा, जेगाए ज़ुल्फ़, अकार ऐं ॿियूं क़िस्मे क़िस्मे नवाज़िशूं ऐं बादशाही इनाम खणी बखर में हाज़ुरु थियो। सफ़ीर जो जोॻो इस्तक़बाल करे सुल्तान महमूद खेसि घणी इज़त ॾिनी। हीअ अमल बादशाह अकबर जे ॾेखाव खां अलावा पंहिंजी पुराणी दुश्मन मिर्ज़ा ईसा तुरखान ते रोब विझण लाइ पिणु हो। मीर मासूम लिखे थो त हक़बर्दी बेग सॼो साल बखर में रहियो ऐं जॾहिं वापसीअ जो इरादो कयईं तॾहिं सुल्तान महमूद ख़ान साणसि गॾु सैयद अबुल मकारम सब्ज़वारीअ खे सफ़ीर करे मोकिलियो। हिन सफ़वी दरबार में महिरबानियूं हासिलु कयूं। साल 971 हिजरी 1563 ईस्वी जे बारे में साहिब आलम आरे अब्बासी लिखे थो, सन 971 में सुल्तान महमूद ख़ान बखर ऐं सिंध जे हाकिम पंहिंजे सफ़ीर अबुल मकारम खे मोकिलियो। हिन घणी वफ़ादारी, अक़ीदत ऐं मोरूसी सचाई ॾेखारींदे क़ीमती तोहफ़ा बि मोकिलिया हुआ। शाह तहमासप ॿियो भेरो बि अकबरदीअ खे सुल्तान महमूद ख़ान जे दरबार में मोकिलियो ऐं मीर मासूम मूजिबि हिन भेरे खेसि ख़ान ख़ानी लक़ब अता कयो हुयो। हू लिखे थो, ॿियो भेरो अकबरदीअ खे मीर अबुल मकारम सां गॾु ॾियारे मोकिलियो। सुल्तान महमूद ख़ान खे ख़ान ख़ानी लक़ब ऐं तरह तरह नवाज़िशुनि ऐं महिरबानियुनि सां नवाज़ियो। सुल्तान महमूद ख़ान वटि हक़बर्दी जे अचण ऐं हिन लक़ब मिलण जो साल मुक़ररु करणु ज़रा मुश्किल आहे, छो त मीर मासूम वाक़ियाती तसलसुल ऐं तारीख़ुनि जी दुरुस्तगीअ में लापरवाह ॾिसिजे थो। हिन ॾिस में तारीख़ मौसूमी सन 970 हिजरी 1563 ईस्वी लिखे थी, जॾहिं त आलिम आरे अब्बासी साल 971 हिजरी 1563 ईस्वी ॾिनो आहे। मीर अबुल मकारम जी वापसी ऐसन तवारीख़ पिणु हिन साल में ॼाणाए थी। जीअं अचे थो त सन 971 में शाह आलम पनाह जे दरबार में कासिद ऐं सूखड़ियूं मोकिलियाईं। सुल्तान महमूद ख़ान बखर जे हाकिम अबुल मकारम हथां तोहफ़नि जा कई क़िस्म मोकिलिया। शाहदीन पनाह कासिदनि सफ़ीरनि खे क़ीमती ख़िलतूं बख़्शे वापसि मोकिलियो। बहरहाल सुल्तान महमूद ख़ान लक़ब ख़ान ख़ानी सां मशहूरु न थियो ऐं अहिड़ो इशारो बि ईरानी तारीख़ुनि में नथो मिले। हक़ीक़त में हीउ लक़ब ईरानी न हो, बल्कि ख़ासि गोरगानी मुग़लिया दरबार जो हो। हिन ॾिस में मीर मासूम ग़लती कई आहे। उहो सुल्तान महमूद ख़ान ई हो जंहिं घुरियो थे त बीरम
ख़ान जी वफ़ात बाद गोरगानी दरबार जो हीउ आला तरीन लक़ब खेसि ॾिनो वञे। संदसि ख़्यालु हो त उन लक़ब मिलण सां हू पाण खे पंहिंजे दाख़िली दुश्मन मिर्ज़ा ईसा तुरखान ऐं पोइ संदसि पुटु मिर्ज़ा मोहम्मद बाक़ीअ खां महफ़ूज़ रखंदो। इन रीति उन मंज़ूरीअ लाइ मीर अबुल मकारिम खे सफ़वी दरबार में मोकिले ॾिनई। ईरानी बादशाह वटां सफ़ीर अकबरदीअ जी मंज़िल अकबरी दरबार ॾे हुई। हू चंद ॾींहं बखर में रही पोइ अकबरी दरबार ॾे रवानो थियो। ॾिसिजे थो असांखे ख़बर आहे त शाह तहमासप ऐं अकबर बादशाह में कंधार जे मामले करे रंजिश मौजूदु हुई। उन हूंदे बि ॿिन्ही बादशाहनि में चङा तालुकात हुआ। हीउ अंदाज़ो शाह तहमासप खे मोकिलियल जवाब मां थिए थो जेको अबुल फज़ल अकबरनामे में महफ़ूज़ कयो आहे। हू लिखे थो सन 972 हिजरी 1564 ईस्वी में शाह तहमासप जो एलजी यकजहतीअ जे गुलदस्ते ऐं इन दरबार जे तोहफ़नि सां गॾु पहुतो। सुल्तान महमूद ख़ान बकरी बानप जो इज़हार कयो ऐं संदसि ख़्वाहिश हुई त हू खानलर ख़ानी याने ख़ान ख़ानी जो लक़ब हिन दरगाह मां हासिलु करे। अॻु में मनसब रोकण ऐं सिफ़ारिश ते मिलंदा हुआ, पर जॾहिं अकबर मसनद ते वेठो त हिन उहे लक़ब अहलियत जे बुनियाद ते ॾियणु शुरू कया ऐं सिफ़ारिश खे रद्द कयो। उन सूरत हाल में जॾहिं हीउ लक़ब मुनम ख़ान खे मिलियल हो, उन जे करे उज़ुर कयो वियो ऐं एलचीअ खे वापसि मोकिलियो वियो। हिन इबारत मां अकबर ऐं तहमासप जे लाॻापनि जी सूरत हाल साम्हूं अचे थी। मुंहिंजी तहक़ीक़ मूजिबि अकबर हीउ पैगाम आंदो ऐं अबुल मकारिम सां गॾु बखर पहुची पोइ उतां अकबरी दरबार ॾे वियो। हिन सिफ़ारत खे मीर मासूम सही तरह न सम्झो। उन करे शाह तहमासप जी सिफ़ारिश जे हवाले सां गुफ़्तगू कंदे इन लक़ब ॾियण खे मज़कूरा बादशाह ॾे मनसूब कयाई। शाह तहमासप खे अकबर जे पहुतल जवाब मां ज़ाहिर थिए थो त सुल्तान महमूद खे अकबर एतबार ख़ान जो लक़ब ॾिनो हो ऐं मुस्तक़बिल में पिणु वधीक नवाज़िश जो वाइदो कयो। हिन हवाले खां सवाइ अहिड़ो ॿियो को बि माख़ुज़ हिन लक़ब जो ज़िक्र नथो करे। तारीख़ मीर मासूम, अकबरनामा अबुल फज़ल ऐं पोयनि किताबनि मां तज़किरतुल उमरा, केवलराम सभई हिन मुतलिक़ ख़ामोश आहिनि। पोयूं किताब ख़ासि उन्हनि अमीरनि बाबति आहे जिन खे बादशाहनि वटां लक़ब मिलियल हुआ। उन में बि सुल्तान महमूद ख़ान खे एतबार ख़ान जे लक़ब सां यादि न कयो वियो आहे। चई नथो सघिजे त बादशाह अकबर जे ख़त में छो ऐं छा लाइ अहिड़ो इशारो थियलु आहे। मिर्ज़ा ईसा तुरखान सन 973 हिजरी 1565 ईस्वी में वफ़ात कई ऐं संदसि ज़ालिम तरीन पुटु मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी मसनद नशीं थियो, जंहिंखे सुल्तान महमूद सां दुश्मनी पंहिंजे पीउ खां विरसे में मिली ऐं हिन बि उन खे बरक़रार रखियो। सुल्तान महमूद ख़ान ऐं शाह तहमासप में सन 973 हिजरी 1565 ईस्वी खां पोइ तारीख़ुनि में सफ़ीरनि जी अचु वञ जो अहवालु कोन थो मिले, पर उन ज़माने जे वाक़िअनि मां अहिड़ा इशारा मिलनि था त सुल्तान महमूद जो ईरान सां ख़ासि तालुक़ु आख़िर ताईं बरक़रार रहियो। मिर्ज़ा बाक़ी सन 974 हिजरी 1566 ईस्वी में अकबर बादशाह खे हिकु दरख़्वास्त मोकिली ऐं शिकायत कई त सुल्तान महमूद संदसि हदुनि में कंधार जे कज़लबाश जे लश्कर सां दख़ल अंदाज़ी करे थो, जंहिं लाइ खेसि तंबीह कई वञे। हिन मां ज़ाहिर थिए थो त सुल्तान महमूद जो शाह तहमासप जे भाइटे कंधार जे वाली सुल्तान हुसैन मिर्ज़ा 984 हिजरी 1576 ईस्वी वलद बहराम मिर्ज़ा सां वेझो वास्तो हो। पुरआशोब ऐं पुरख़तर ज़िंदगीअ जा 80 साल पूरा करण बाद हाणे सुल्तान महमूद ख़ान कमज़ोर ऐं थकल हो। पीरी मथसि हावी थी चुकी हुई। खेसि पुटाणो औलाद न हो जो खांसि पोइ हुकूमत जी वाग संभाले। हिकु न्याणी बकरी बेगम नाले हुयसि जा साल 980 हिजरी 1572 ईस्वीअ में अकबर खे निकाह में ॾिनई ऐं घुरियाई त बाक़ी हयाती आराम ऐं सुकून सां गुज़ारे, लेकिन मौत खेसि 2 सालनि खां वधीक मोहलत न ॾिनी। पाण 8 सफ़र 982 हिजरी 3 मई 1574 ईस्वीअ ते जलंधर जे मर्ज़ विघे 84 सालनि जी उमिरि में फ़ौत थी वियो। 2 साल पोइ 984 हिजरी 1576 ईस्वी में संदसि मुरबी ऐं मुहसन शाह तहमासप बि मरी वियो। अहिड़ीअ रीति ख़ैर सां हिननि 2 शख़्सनि जा लाॻापा बि पूरा थिया। सुल्तान महमूद जी तारीफ़ कंदे मीर मासूम लिखे थो त घणियुनि सिफ़तुनि जो मालिक हो, बहादुर ऐं सख़ी हो,
संदसि हिमत मशहूरु आहे। संदसि तबियत में ॾाढी तिखाई हुई। जॾहिं कावड़िबो हो त आपे मां निकिरी वेंदो हो। खूनरेज़ीअ खां बि टारो न कंदो हो, बल्कि थोरे वहम ऐं गुमानीअ ते माण्हुनि जो घर बार बर्बादु करे छॾींदो हो। अहिड़े शख़्स जी तारीख़ वफ़ात बि दरे बहश्त आसूद मां लधाई। हवाला ऐं हाशिया तमामु तवील आहिनि। जेकॾहिं को तारीख़ जो शागिर्द या मुहक़िक़ वधीक मालूमात हासिलु करणु चाहे त हिन किताब जो मुतालियो करे सघे थो।